यार एजाज़ यार मां खां हिकिड़ो मसलो थी वियो आहे। कहिड़ो वरी? यार मसलो इहो आहे त ईद खां पहिरियां किरोना ख़तमु थी वई आहे। हाणे मूंखे जेको आहे न शॉपिंग वग़ैरह कराइणी पवंदी। का अहिड़ी सलाह ॾे जीअं मां शॉपिंग न करायां ऐं मुंहिंजी जान छुटल हुजे। मां तोखे हिकिड़ो मशवरो ॾियां। ॾे मशवरो। तूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त अॼु रोज़ो काऊं आहे? रोज़ो आहे अॼु मुंहिंजे ख़्याल में 19 रोज़ो आहे। त वञी इतकाफ़ में वेह त पोइ तुंहिंजी बि जान छुटी पवंदी। ॻाल्हि ख़तमु। वाह वाह एजाज़ कोई शैतानी दिमाग़ थी। हा हा हलो यार मसलो यार छॾी। अरे यार यारनि जी जागीर हूंदा आहिनि। तोखे को बि मसलो हुजे मां सां शेयर कंदो कर। ठीकु आहे हाणे मां वञा थो इत्काफ़ में वेहां थो। इतकाफ़ में वेह तुंहिंजो मसलो हल थी वियो। इबादत माई बि राज़ी।